सिंधी आर्टिस्टन के नजरअंदाज करण बंद कयो। सिंधी अदाकारन सा इंसाफ कयो। सिंधी आर्टिस्टन सा इंसाफ। मेलुहा आर्ट सर्किल जे अगवानन पारा कराची में 13 अगस्त जे तकरीबन में सिंधी अदाकारन के शामिल न करण ते प्रेस क्लब आडो एहतजाज कयो। उन मौके ते मेलुहा आर्ट सर्किल जे अगवानन फरजंद मलिक ऐं ॿियनि एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो त सिंध सरकार पारां 13 अगस्त जे हवाले सां प्रोग्रामन में ॿियनि सूबनि जे अदाकारन खे शामिल कयो वियो आहे ऐं सिंधी अदाकारन खे नजरअंदाज कयो थो वञे। एहतजाज जो इहो मक़सदु आहे त जेको जशन आज़ादी जो 13 अगस्त ते कराची में प्रोग्राम थी रहियो आहे, उनमें कंहिं बि सिंधी फ़नकार ऐं सिंधी शाइर खे हिसो न ॾिनो वियो आहे। असां बि मुहिब वतन आहियूं, असां बि पाकिस्तानी आहियूं, असांजो बि हक़ आहे इन प्रोग्राम में। सभु ॿाहिरां जा माण्हू घुराया विया आहिनि। छो असां आर्टिस्टनि जो ई हक़ आहे, सिंधी फ़नकारनि जो, सिंधी शाइरनि जो। असां CM सिंध मुराद अली शाह ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे चऊं था इन ॻाल्हि जो नोटिस वरितो वञे ऐं असांजा जेके सिंधी फ़नकार ऐं शाइर आहिनि उन्हनि खे हक़ ॾिनो वञे ऐं उन्हनि खे इन प्रोग्राम में हिसो ॾिनो वञे। न त ॿी सूरत में असां मेलुहा आर्ट सर्किल जे प्लेटफॉर्म ते एहतजाज असीं करे रहिया आहियूं ऐं सॼी सिंध में एहतजाज कंदासीं। ॿारनि तां एॾी बेवाजिबी छो आहे? छा असीं मुहिब वतन नाहियूं? उन्हनि चयो त 13 अगस्त ते कराची में प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे, उन में कंहिं बि सिंधी फ़नकार तोड़े शाइर खे हिसो नाहे ॾिनो वियो। असां पाकिस्तानी आहियूं, असांजो बि हक़ आहे। अॼु जे एहतजाज जे हवाले सां ख़ासि असांजो जेको एहतजाज आहे उहो 13 अगस्त ते जेको कराची में प्रोग्राम थियो आहे, कंहिं सिंधी खे जेको आहे उनमें इन्वॉल्वमेंट न कयो आहे। कंहिं सिंधी खे न सॼो वियो आहे त भई तूं बि को अदाकार आहे, तूं बि को शाइर आहे, तूं बि को मौसीक़ार आहे, तूं बि गुलूकार आहे। कंहिंखे न, सिर्फ़ु पंजाब जा। छा मक़सदु आहे? छा कराची असांजी सिंध में न आहे? छा कराची खे टोड़णु चाहिनि था? छा वजह छा आहे? कराची में सिंध में थींदो, असां सिंध जो हक़ आहे, असांखे महिरबानी करे राइट्स आहे, असांखे महिरबानी करे जेको बि 13 अगस्त प्रोग्राम करे थो असांजो हक़ आहे, असांखे ॾियनि महिरबानी करे। ख़ासि करे असां मेलुहा मीरपुर मां मेलुहा आर्ट सर्किल जे तरफ़ां मीरपुर में एहतजाज इन करे रखियो आहे। 5 तालुक़नि में 5 तालुक़नि में असां जेको आहे एहतजाज कयो आहे ऐं पूरी सिंध में अॼु एहतजाज हूंदो ऐं कंदासीं। ऐं महिरबानी करे असांजे अमीर शाह पंहिंजो मुराद अली शाह खे, बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे वधि में वधि असां गुज़ारिश आहे त महिरबानी करे असां सिंधियुनि खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि। वरना इहो एहतजाज जारी रहंदो ऐं कंदा रहंदासीं। अॼु जो खामखा जो असांखे सिंधियुनि खे जेको आहे नज़रअंदाज़ कयो वञे उहो नज़रअंदाज़ न कयो त बहितर आहे। उन्हनि चेयरमैन बिलावल भुट्टो, सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो त सिंधी फ़नकारनि खे हिन प्रोग्राम में हिसो ॾिनो वञे। ॿी सूरत में मेलुहा आर्ट सर्किल पारां सॼी सिंध में एहतजाज कयो वेंदो। कराची में 14 अगस्त जी मुनासिबत सां प्रोग्राम थी रहियो आहे। इन में ॿियनि सूबनि जा जेके आर्टिस्ट आहिनि उन्हनि खे इनवाइट कयो वियो आहे, पर सिंधी आर्टिस्टनि खे बिल्कुलु नज़रअंदाज़ कयो वियो आहे। सिंधी आर्टिस्ट बि मुहिब वतन आहिनि, सिंधी माण्हू बि मुहिब वतन आहिनि। हिन जशन आज़ादी जी ख़ुशी उहे बि मल्हाइनि था, पर सुवाल इहो आहे त हिन प्रोग्रामनि में सिंधी आर्टिस्टनि खे छो नज़रअंदाज़ कयो वियो आहे। असीं CM सिंध मुराद अली शाह ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी खे इहा अपील कंदासीं त हिन प्रोग्राम में जेके सिंध जा आर्टिस्ट आहिनि उनखे इनवाइट करे हिन प्रोग्राम में शामिल कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, मीरपुर माथेलो।